अॼु असां हिते कोर्ट में मौजूद आहियूं, सिविल कोर्ट में पारस मर्डर केस जो अॼु हियरिंग बि हिते। ऐं असां शुरूआत खां वठी चयो पिए थी इहो मर्डर आहे ऐं असां 302 जी FIR बि इन करे ई दर्ज कराई हुई त असांखे कंफर्म हो इहो मर्डर ई आहे, छो त एतिरो रत एतिरा घणा एविडेंसिस जेके आहिनि उहे हुआ मौजूद। त उन खां पोइ बि हैदराबाद पुलिस कुझु बि न कयो, असां प्रोटेस्ट कंदा रहियासीं, हर जॻह ते असां आवाज़ उथारियो, पर मुसलसल हिन केस जा एविडेंसिस ख़तमु करण जी कोशिशि कई वई। ऐं रिसेंटली जेका इन्वेस्टिगेशन सिराज लाशारी साहब कई त उन में ॿियो कुझु त उन्हनि कोन कयो, पर पारस जी करेक्टर एसेसिनेशन उन्हनि ज़रूरु कई, उनखे माज़ूर सॼो, उनखे ॿिया बि कोड लक़ब जेके आहिनि उन्हनि ॾिना, जेको असां जेका विक्टिम फैमिली आहे उनजे लाइ इलाही तकलीफ़ जो बाइस बणिया आहिनि, छो त हुनजी करेक्टर एसेसिनेशन करणु बिल्कुलु बि सही अमल न आहे। हिकिड़ो माण्हू जेको ऑलरेडी मरूम भाउ आहे असांजो, शहीद थी चुको आहे, उनजी करेक्टर एसेसिनेशन, उनजे बारे में घटि वधि ॻाल्हाइणु या उन रिपोर्ट में इहे सभु शयूं मैंशन करणु जेके हुयूं बि कोन। ऐं हुनजे करेक्टर जे हवाले सां मां एतिरो चवंदसि त कातिल जो पंहिंजो इहो बयानु आहे त जॾहिं उनखे मारण जी नियत सां घर विया आहिनि त उन टाइम मुंहिंजो भाउ पारस उन्हनि खां मानी जे लाइ पुछे थो त तव्हां मानी खायो, त हुनजो करेक्टर एतिरो, मां एतिरो ई चवंदसि त हू हिकिड़ो इंसान दोस्त माण्हू हो ऐं हुनखे एॾी बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। त असां उनजे करे अॼु हिते आया आहियूं ऐं असांजी कोर्ट खां, ऑनरेबल कोर्ट खां इहा ई दरख़्वास्त आहे, इहा ई अपील आहे त असांखे जस्टिस